मोरो ख़बर शामिल कई थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ही नंढड़ो ज़ात जो माशी आहे। गुज़िरियल ॾींहुं जेल रोड मोरो ते बीठल मोटरसाइकिलनि जे पेट्रोल पीअंदे सिंघंदे पकड़ियो वियो आहे। वरी बाज़ार जो रुख़ कयो अथसि। हिन जो ख़्यालु रखो, खुदारा पंहिंजे नंढड़नि ॿारनि जो ख़ासि ख़्यालु रखो। जंहिंजो बि ही नंढड़ो आहे हिन खे क़ाबू कयो। लॻे थो त ही नंढड़ो पेट्रोल तमामु घणो पी वियो आहे जो थियड़ खाईंदो थो वठे। मोरो शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा नशा आम आहिनि, जिन में भंग, अफ़ीम, चर्स, हीरोइन, आइस शराब, थरो वग़ैरह शामिल आहिनि। हाणे हिननि सां गॾोगॾु समन, बांड ऐं पेट्रोल सिंघड़नि जो बि नशो आम जाम थी पियो आहे, जेकी ख़ासि करे नंढड़ा ॿार कनि था। मच्छी किथां जो ही नाज़रीन छोकरो माछी तो ॿुधाए गाॾियुनि मां तेल पींदो थो त ही मुंहिंजी गाॾी में हिते जेल रोड ते अची गाॾियुनि जो तेल थो पीए। जेके बि हिन जा वारिस आहिनि उहे उन्हनि खे इतला आहे त हिन नंढड़े जी मालिकी कयो। ही पेट्रोल पींदो थो हुते गाॾियुनि जी। मां ओचितो ॾिठो ॿार त ही पेट्रोल पियो पीए ॿार गाॾी मां। सो जंहिंजो बि आहे हिन खे मालिकी करे हिन खे पंहिंजो क़ाबू कयो। पेट्रोल पींदो थो हुते गाॾियुनि जो।